साईं मुझी दावत खाओ हजरत अबू अयूब अंसारी ज़ाल के जो घर के बुहारी दीदा से जल चाय जल छो साईं पे असांजो मेहमान थी दो ज़ाल चे उस प्या भी तब दीने में आए इन्होंने बोला हुजूर के मकाम में उठी वजन अल्लाह अल्लाह ज़ाल के ते घबरान मोहब्बत हुई दो मानो बनवाया वनेरा ब्या क्या मदीने दा मानो साईं मुझी दावत दो और सैयद में मुझे हल्ला हुजूर फरमाया अबू बकर जी मुजाहिर बर अबू बकर की घना आकेलो इन्हें हरदा से रहे रुक ताने करे इन्हें ची जी बहार इन्हें कठ में रखी करे छड़े रेस जते दर्द में मोहब्बत जो मेहमान थी दुसे और याद होते या नाची मदीने जे गलन में हलंदी 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 अच्छी अबू अयूब अंसारी दी दर ते वेठी अबू अयूब अंसारी बुधो 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 बोला ना कई ज़माने में के बादशाह इन तफसीर में तो बोले यसरब के हमलों शहर कब्जे के किताबन में नबी सरी जी उन तारीफ पढ़ी वो इन मदीने शहर में एक लोग घर जा रहे उन किताबों में लिखे लो तो अल्लाह जो अल्लाह जो आखिरी रसूल मोहम्मद रसूलुल्लाह मक्को छड़े हिन शहर में दो थोड़ा बोले कर सो मक्को छड़े हिन शहर में दो हिजरत कर दो कहने करे उन घर उठाए बीमार घर उठाए जागो दाबा अब जागो दाना तेरे घर उठाए बीमार अबू अयूब अंसारी दे खानदान वारन के ये चाबी नहीं ये चाबी तब जे वो मोहम्मद रसूलुल्लाह मक्को छड़े तेरे मदीने में अचे ही घर उन जे हवाले करे छजो मोहम्मद दे ना घर उठायो थो जनाब अयूब अंसारी खानदान माना साईं गन अच्छी करे बहने घर में रहा और तवज्जो तो कर उन किताबन में तारीफ पढ़ी असांजे नबी दी तारीफ किताबन में लिखल गाल करिया तवज्जो कर सदको ने सोचो बिछड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजरा ख्वाजा अबू तालिब सामने रबिया शाम मुल्क दे सफा दे अबा एले मुरे ने तो से बोली एले मुरे सुन ताहे ने सदा को केने दो को की थोड़ा तो जागो लेकिन इतना पे आवा तो कोनो माने शाबाश माशाल्लाह वाला देखे जागो दा भाई तो करी सुभान अल्लाह चो बड़ी दानारो नारो पर सुभान अल्लाह ने छोड़े एकलो भी नारो धाने लगी जागाई था विचमो इस्ते ने नारण को मनावा पाबंदी आता है तो वणो ला हमें इससे वाला कैसा तकलीफ का इनो जो जज्बो क्यों था मुजाहिद आयो मेरी कसम तो अल्लाह जो 2023 में वोट नहीं दो कसम तो कुरान है एड़ा जज्बा क्यों था 2023 में वोट नहीं दो ना वाई दो साईं अब्दुल करीम साहब ताके हमें तो बयान करे बुधो मासूम ने शान पे बयान किया ख्वाजा अबू तालिब ने दो व्यापार दे मक्के का शाम बुधो तालिब ने शाम मुल्क सदको ने आसमो जो बिछड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद गडो हुयो 70 साल जो गालिबन गडो पियो वने अलदे ने चरसे में एकलो फकीरा नाले वडो राहिब हो राहिब ने ईसाई मजहब जो वडो आलिम हो उनकी उते दरगाह लगी
काफिले में मुझो साईं वने पयो यो रागिब ने तो ये जो लिचई न परे का काफिलो पियो अचे भजंदो वयो काफिले वारन खे चई अॻे न वञिजो छो जेका दावत तो कया सामान ते रखो दावत तो कया मुझी दावत खाई करे पोइ वञिजो ख्वाजा अबू तालिब काफिले जो अॻवान चई ठीक सामान लाथो वार राय बचयो मां वञा थो मानी ताम थो कराया सभु अचिजो मानी ताम तयार थी इतने आया ख्वाजा अबू तालिब सभिनी माननि ते बेनती उमिरि वारो काफिले में सदको वञांसि सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो ख्वाजा अबू तालिब चयोसि ओ पुट मुहम्मद जी मुंहिंजा बाबा पुट तूं हिन सामान देवे असांजी रागिब दावत कई आहे पुट ॻाल्हि ॿुध असां पाणी बि खयूं था जो तुंहिंजे लाइ खाईंदा जो साईं फरमायो ठीक ही वया उते जो वञी वेठ हुन ॿाहिरि वण देता हिन देवेण जे लाइ इंतज़ाम कयो हो जीअं जो रागिब निंदो हीअ ॾिसे पियो ॾिसी करे जे बराॾियो ख़बर सभु आया हो चई हो सभु आया हो हुन रागिब चयो न न न सभु न आया हो हिकिड़ो शहज़ादो रहियल ख्वाजा अबू तालिब चयसि मुंहिंजो भाउ मुंहिंजो पुट हू सामान ते विहारे आया हो अल्लाह ओ बंदे अॻिला मुस्लमानो ईसाई मज़हब जे आलिम हुनखे चयो ख्वाजा अबू तालिब ॻाल्हि ॿुध जे सोहरे जे करे जे शहज़ादे जे करे मां तव्हांजी दावत कई हो उनखे त तव्हां उते विहारे आया हो ॿार आया हो जेसीं ताईं उहो सोहरो न ईंदो मानी कंहिंखे न खाराईंदुसि जंहिंजे करे दावत कई अथमि उहो त अचे ॿुधो हा साईं ॿुधो वठी था अचो माण्हू मोकिलियो ॿिया वरी उते चवनि पिया वाकई यार हू ॾाढो सुहिणो शहज़ादो आहे ॾाढो सुलझियलु आहे अख़लाक में आला आहे नंढो वॾो अख़लाक तारीफ़ था कनि माण्हू ॿुधो ये माण्हू वेठा वण जी छांव सभु अची वण जी छांव वेठा वण जे छांव जे हेठां वेठा सभु अची उस हिकिड़ी जाती आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डटे होते खाउठी चौजामदे जामहा चौजामदे जामहा साईं जो ये जो आया न दाते चार मिलन उते वेही रहा उसूल भी इहो आहे कचहरी जो महफिल में जिते जा मिले उते वेही रहो जलसे में पहिरीं कोशिश करे पहिरीं सब में ईंदा कयो अॻियां ईंदा कयो इहे न त पोइ को वॾो सभा नाले वारो अचे त पोइ वारो वारो करे पातल हथ में ऐं माण्हुनि खे लताड़ींदा कयो इहो उसूल न अथव कचहरीअ जो इहो उसूल मजलिस जो न आहे इहो आदाब जे ख़िलाफ़ तंहिंजे करे अॻ में वट वठी जायूं विड़ारे करे वेहंदा कयो घणा माण्हू साईं जुमे वारे ॾींहुं हाणे चवंदा साईं असां पहिरीं सुबुह जो सवाबु खणूं हाणे मां तुंहिंजो यादि थो पाटे त तूं पाण अचु पाण अचु अल्लाह अकबर साईं जन हेॾे बोलो आख़िरी ॻाल्हि अथव साईं जन अची करे उस ते वेठो तव्हां जाॻो था उस ते जिते जाइ मिलनि उस ते उते थी वेठा जीअं जो राहिब ॾिसे बोले थोरो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अथव राहिब ॾिसे पियो जीअं मुंहिंजो सुहिणो नबी वेठो त वण वारी शाम फिरी करे ओॾे फिरी आई जाने मुंहिंजो सुहिणो वेठो और मोहब्बत सां न चवनि आशिक़ रसूल मां सदको वञा सुमिठड़े मोहम्मद अरबी जे पाक नाले तां मां साईं जी बचपन जो बयान कयां हेड़े हीअं नली आयो त रागिब पियो चवे भईया चयो ॾिसो 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 ॿियो तवजो न हो राहिब जो तवजो चइबो ॾिसो ॾिसो काफ़िले वारो मानी खाई राहिब अबू तालिब खे चयो त ही छा थिए चई मुंहिंजो पुटु राहिब चयोसि न जो पीउ त दुनिया में न हुजणु घुरिजे किताब ते दाने कंद जने शान महीने जो अब्बा जे पेट
अबू वफात उधर गुर्दे पर वफात ख्वाजा अबू तालिब का सच जो चले वो जो बात है जो बाबू वाकई तेरे मोहम्मद बने हमारे पेट में हो शान में जो दबो फौत हो आने ताजी ताजी अमल फौत थी तो से अल्लाह ख्वाजा अबू तालिब के राय बदो चले सोने नबी ने बरसा जी कर ये तो साईं सदको जाए थोड़ी पुठी मुबारक चोरों मुबारक परे जकर ये जो परे गए सदको जास सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निशान मारो नबी अल्लाह हुजूर के मेरी कुल मुबारक ने विचत मुबारक बदल लगी साफ लफ्ज में लिखल हो मुहम्मद रसूलुल्लाह आए निशान मारो नबी सलमान के भी निशानी सलमान हिदायत सब जो शहर दई होने वजो ईसाई मजहब दे यार बचे जन्नत कटनी थई होने वजो अना मोहम्मद रसूलुल्लाह जो कलमो पढ़ और नबी जो निशानी उड़ाए तो एक निशानी याद सी सदको न खाई ये निशानी याद सी हजो कबूल कर दो ये निशानी याद सी मेरी कुल मुबारक ने विचद और नबत लगल एने कला मोहम्मद रसूलुल्लाह आए अबू तालिब के जे अबू तालिब इनसे जो निशानी असा जे किताबन में अब्बा नाना पढ़ना था चल असा भी पढ़ो ये मोहम्मद रसूलुल्लाह ई शहजादा मामूली न थई ये अल्लाह जो आखिरी रसूल मोहम्मद थई इने शाम मुल्क दे न वठी वजी से यहूदी इनके कत्ल करे चलीदा ये गाल सारे किताबन में लिखल अल्लाह अल्लाह अब्दुल जब्बार तारीबी आन फ्रांस में ये गाल करे तो अगर किताबन में तो की खबर पई पांचे में ओके पढ़े अल्लाह ने कुरान बुधायो और कुरान जो बुतालो करो कुरान ये गाल सी उन रसूल जी ताबेदारी करता हो जे रसूल जी तारीफ तौरात में लिखल इंजील में लिखल जनाब ईसा नबी भी या बिशारत करी वयो या गाल काते लिखल पन्ने आगे वालो ता मोहब्बत सदा सुभान अल्लाह चौदह अल्लाह जो कुरान पढ़ो वरमाइदा अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय्यल लज़ी यजिदूनहु मकतूबन इंदहुम फित-तौरात वल-इंजील सदको वनास बच्चे पीछे मोहम्मद जी तारीफ तौरात में लिखल इंजील में लिखल